वक्त रात मुझा मानू मीर से गड गोठ के ओभाने पास दाखिल तू तो होशियार हुई जी मुझा हमरा मीर के पूरो कंदा न उन तरफ का तू बहावल के पूरो कर चाहिए एफआईआर में यो लिखाईंदासीं तो मीर गोठ मथा हमलो कयो जवां भी फायरिंग में मीर भी मारजियो तो बहावल भी मारजियो बाबा सिंह मां पांजी पूरी होशियारी सां तव्हां पांजे माण्हुनि खे चइजो ओभर तरफ़ खां निकिरो जीअं ई असांजे घर जे अॻियां गुज़रंदा त मां चाचा बहावल खे वञी होशियार कंदुसि चाचा बहावल होश विञाए तव्हांजे हमराह जे पोयां लॻंदो त मां पोयां पासो वठी चाचा बहावल खे ख़तमु करे छॾींदुसि ऐं मीर खे ख़तमु कर तव्हांजे हमराहनि जो कमु हूंदो बाबर साईं इन मीर खे मां ख़तमु कंदुसि इन ॻाल्हि खां तव्हां बेफ़िक्र रहो काथे ईअं न थिए जो मां चाचा बहावल खे पूरो कयां ऐं मीर तव्हांजे हथनि मां बची वञे मीर कॾहिं बि ज़िंदा कोन बचंदो इन ॻाल्हि खां तूं बेखौफ़ रह त पोइ ठीकु आहे नवाब ख़ान मां हलां थो तव्हां पंहिंजे हमराहनि खे पूरी तयारीअ सां मोकिले छॾिजो मरियम जेकॾहिं राति तव्हां खां मीर बची वियो न त पोइ मां तव्हां सां घटि कोन कंदुसि अजय तू छा थी सम्झी जेकर मां अदा सां ॻाल्हि कंदुमि त मुंहिंजो रिश्तो शादी जे लाइ अकबर खे ॾींदो अंदाज़ो छो थी लॻनि तू सुजाल खे चई ॾिस तू तुंहिंजो रिश्तो अकबर खे ॾिए थो या न सोचींदी आहियां पर अदा सां ॻाल्हाइण में मूंखे ख़ौफ़ थो थिए वज़ीर सां चकर हलाए पई ओॾीमहिल ख़ौफ़ कोन हुई लाला जे करे घर छॾे वई ओॾीमहिल बि ख़ौफ़ कोन हुई ॻोठ छॾे भॼी वई मुंहिंजी मासूम न्याणी खे माराए ओॾीमहिल ख़ौफ़ कोन थियो पोइ ॿुधाए त हाणे छा जो पई ख़ौफ़ करी अजय मूं तोखां सलाह वरिती हुई ऐं तूं वरी मूंखे ताना हणण में शुरू थी वई मां तोखे ताना कोन थी हणां पर मूंखे ख़बर आहे त तोखे कंहिंजो ख़ौफ़ कोन्हे मूंखे ख़बर आहे हींअर जेकॾहिं तूं मूंखे अॻियां थी करे न त मुंहिंजी बेइज़ती कराइण लाइ जीअं मां सिजाल सां तुंहिंजी शादी जी ॻाल्हि कयां ऐं हू मुंहिंजे वारनि में हथु विझे इन करे मूं हुन सां हिकु दफ़ो ॻाल्हि कई हुई बार बार हुन सां कोन कंदसि तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे ॾाढो ॻाल्हाए थी इन खां भलो त गूंगी हुजे हा अदा खे इलाज जो ॾिस ॾेई पंहिंजे लाइ आज़ार करे छॾियमि अॼु गुलण खे असां ईअं ई टारे सघूं था जेसि ताणी मूंसां जेल मां ॿाहिरि नथो अचे तेसि ताणी असां लीमे ऐं गुलण खे ईअं ई बेवकूफ़ ठाहींदा रहंदासीं इन्हनि ॿिन्ही जरकनि खे केसि ताईं तूं बेवकूफ़ बणाईंदी रहंदी अॼु ॿिन्हिनि मथां इहो ई ज़ोर रखंदासीं जेसि ताणी मुंहिंजो ॾाज मुकमल नथो थिए तेसि ताणी असां शादी जी तारीख़ कोन ॾींदासीं ठीकु आहे मुंहिंजी भेण मां बि कोशिशि कंदसि ऐं तूं बि कोशिशि कजांइ ॿिन्ही खे पोइ टारींदा रहंदासीं मोह खगो मरण ते आहे पोइ बि शादी जा ख़्वाब थो ॾिसे जेकॾहिं निभागे खे शादी करणी आहे त का बेवा वञी ताड़े नंढी नेटीअ सां शादी करण थो चाहे कमीनो के जाइ जो इहो अछो मुंहुं लीमे जो आहे हुनजो कहिड़ो ॾोह हा इकबाल साहब ये फोन कयो अथव जवान असां कुझु फोरू गिरफ़्तार कया आहिनि फोरू गिरफ़्तार थी विया हा गिरफ़्तार थी विया आहिनि ऐं पंहिंजा माण्हू वठी अचो ऐं अचे सुञाणप कयो ठीकु आहे इकबाल साहब असां पहुचूं इकबाल असां तोखे फोरू था लॻूं असां फोरू आहियूं शेर अली जांच फुरजी आहे पोइ मां उनखे छा चवां इकबाल मूंखे चङी तरह ख़बर आहे तव्हां कंहिंसां मिली करे इहो ड्रामो पिया कयो तुंहिंजे हिन कूड़े कदम खणण सां असांजी इज़त ते को बि फ़र्क़ु न पवंदो ॾिस शेर अली मां तव्हांजी इज़त खे नुक़सान पहुचाइण जो को बि इरादो कोन थो रखां अजायो होश न विञायो फिरियादी ईंदा ऐं तव्हांजी सुञाणप कंदा जेकॾहिं तव्हांजी सुञाणप न थी तव्हांखे आज़ाद करे छॾींदासीं पोइ हरू भरू परेशान छो था थियो इकबाल जेल खां मां न अॻु परेशान थियो आहियां न हाणे थींदुसि मां जेकॾहिं परेशान आहियां
तुझी इन बुद्धि हरकत जे करे तूं इन शेर अली खे मजबूर थो करे त मां इन हथ में हथियार रखां। तूं भी पाण इज्जत सां रह ऐं मूंखे भी इज्जत सां रहण दे। तोखे त चङी तरह ख़बर आहे सजण कोई कोई दुश्मन हर कोई तो चाचा नवाब खान जे माण्हुनि सां गॾु मीर खे मूं रुलंदे ॾिठो आहे। उन मां छा अंदाज़ो लॻायो था त हू छा करण वारा आहिनि? तुंहिंजो शक सही आहे वक्त। इहा निभागे गुलण जी चुगलखोरी कई हूंदी ऐं मीर खे सोढल जे ठिकाणे जी ख़बर पइजी वई हूंदी। जेकॾहिं चओ चाचा त सोढल खे उन जाइ तां कढी कंहिं ॿी जॻह ते हली रखूं। सोढल खे उन जॻह तां कढण जी का बि ज़रूरत न आहे। असां ॿिन्हिनि खे होशियार थियणो पवंदो। मां त हर वक़्तु होशियार आहियां चाचा साईं, पर मां नथो चाहियां त तव्हांखे राति जे ओजागे जी तकलीफ़ ॾियां। पंहिंजी होशियारी रखण में कहिड़ी तकलीफ़ वक्त? जे राति जो न सुतासीं खणी ॾींहं जो सुम्हंदासीं 2-3 कलाक। लापरवाही करे दुश्मन खे मौक़ो कॾहिं बि न ॾींदासीं। होशियारी रखण त सुठी ॻाल्हि आहे चाचा साईं, छो त दुश्मन असांजे मथां 2-3 वार करे चुका आहे। हाणे दुश्मननि खे मौक़ो ॾियणु न घुर्जे चाचा। हा वक्त, हाणे असांखे पहिरें खां वधीक होशियारी करणी पवंदी। जे मीर नवाब खान सां मिली वियो आहे न, हिमल हुन जी ताक़त ॿीणी थी वई हूंदी। दुआ खपे तुंहिंजी चाचा साईं, दुश्मन ॿीणी ताक़त सां न खणी चौणी ताक़त सां हिते अचनि, लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि, पर दुश्मन खे ॻोठ में दाख़िल थियण कोन ॾींदुसि चाचा। हा पुत्र वाह। हमारा अॼु बाबा कोने घर में? न चाचा, बाबा त घर में कोने को। अमा किथे मिलंदो? तू पंहिंजो कम ॿुधाए। अम्मा असले मां शादी जो क्या इहो मूं सोचो त बाबा लगा कुछ पैसा उधार वठां ऐं शादी खां पोइ मां इनखे वापसि कंदुसि। छा चाचा, तू हिन उम्र में शादी तो करी? छोकिरी मूंखे चाचा जी मुंहिंजे फटंदे लूण न बुरक। मुंहिंजी उमिरि कहिड़ी आहे? वधि में 50 खां 60 विच में आहे। तो मुंहिंजी कुंवार ॾिठी आहे, उहा तोखां बि नंढी आहे। मूंखां नंढी? इहो ॿुधा त शादी कंहिंसां तो करी? ॿी वारी साली मूमल छा हुनखे तो ॾिठो आहे? जैसा पहिरियां मीर पे शादी करे उहा मूमल? हा हा, इहा ई मूमल जंहिंसां पहिरीं मीर पियो शादी करे। मीर बि न कई, वरी मूंसां पियो करे, मूंसां बि जेल हलियो हुयो। हाणे इहा मूंखे थी मिले 2 लखनि में थो वठां। अमा पर हिकिड़ो ख़ौफ़ मूंखे आहे त किथे मीर मूंसां मसइलो न करे। मीर खे मां रोके छॾींदसि, उहो तुंहिंजे लाइ को बि मसइलो कोन कंदो। मीर खे अमा तूं कीअं रोकींदीअ जॾहिं त हू हिते अचे ई कोन थो? इहो त बावल बि मीर जे पोयां बंदूक खयो थो हुते। इहा ई त परेशानी आहे न, जो मां मीर सां मिली नथी सघां। जेकॾहिं हिकु दफ़ो मीर मूंसां मिली वठे न त मां पाणे हुनखे सम्झाईंदसि ऐं हू तुंहिंजी मदद कंदो। छा मां तूं सच थी चई मीर मुंहिंजी मदद कंदो? हा चाचा गुलण, तू रुगो मीर सां मुझे ॻाल्हाइण जो बंदोबस्त करे। मां सुभाणे ई मीर सां मिलां थो ऐं बंदोबस्त कयां थो। मां पोइ तोखे मुंहिंजी पार कंदो। ॾिस अदाली, तो चयो त शादी कर, पोइ बि मूं इनकार न कयो। तो चयो त गुलण सां शादी कर, तॾहिं बि मां राज़ी आहियां। पर हाणे तोखे मुंहिंजो कुझु रायो रखणो पवंदो। ॻाल्हि कर, कहिड़ो तुंहिंजो रायो रखां? इहो ई त मूमल जे ॾाजल लाइ असांखे 1 रुपयो बि कोन्हे। जेकॾहिं पैसा वठणा पिया त असां गुलण खां वठंदासीं। इहे पैसा गुलण जे पीउ खां बि मां वठंदुसि। इन ॻाल्हि जो तव्हां खुट कोई न कयो। एतिरा पैसा ॾे जो मां ॾाज वठी सघां, पोइ भले तूं गुलण खे शादी जी तारीख़ ॾेई छॾ, पर ॾाज वठण खां पहिरियां हुनखे शादी जी तारीख़ कॾहिं बि न ॾिजां। मूं गुलण खे चयो आहे 5-8 लख गॾु कर, जे तोखे पिनणो पए त भली वञी पिने। ॾोकड़ खणी जे असांखे छा आहे? पैसा न ॾेई न कुतनि सां गॾु खाराईंदोसांसि। ईअं शादी करण मां ॾींदोसांसि कोन। जेकॾहिं एतिरा पैसा करे थो वठे न गुलण, त पोइ मूमल जे शादीअ जे लाइक़ आहे हो। बाक़ी जेकॾहिं आहे ठो सुञो त पोइ मूमल जी शादी मां इन सां कोन करण ॾींदी मैं। हर हाल में शादी कंदो। 1 लख रुपया ॾिनो अथसि, पूरो 1 लख रुपया मूंखे। एॾो कमीणो आहे, जेकर मां हुन सां इनकार कयो न, चवंदो ज़ाल खे तलाक ॾे त मां हुन सां शादी कयां। पहिरें नंबर जो कमीणो आहे। जेकॾहिं हू कमीनो आहे न त तूं बि घटि कोन्हे, तूं मुंहुं ॾेई वेंदे हुन सां। घटि मां न आहियां। इहो कीअं माना?
छा थो करी जागी थो छा ही केरु सुतो पियो आहे अरे मूंसो आहे तुंहिंजो छोकिरो मूंसां आयो आहे छा जेल मां आयो आहे न सुम्ही पियो आहे चलो मूंखे केरु बि न उथारे न न थकिजी कीअं हाल हवाला त वठांसि न अरे थकल आहे मूंखे चई मूंखे वॾो जांगो आहे छॾियो मूंखे ॿ निंड कया पोइ सुभाणे ॾिसंदासीं आयो केॾी महिल जंहिं महिल छो उन महिल हलियो आयो न जंहिं महिल आयो त सुम्ही पियो जंहिं महिल आज़ादु कयनि वॾी महिल पोइ हींअर मां किथे सुम्हां ॻाल्हि ॿुधाए हिन महिल छॾो हुनखे हू आराम तूं उथाई सुम्ही पओ हिते सुम्हां हा भला छा कंदे भाई काॾे वञे हलो ठीकु आहे परे थी सुर परते चाचा साईं मां गिदड़ ॾांहुं चकर हणी थो अचां तव्हां चांहि कराए वठो पोइ गॾिजी पियूं था गिदड़ खां बि थी अच ॻोठ जे ॿाहिरां बि वाह सवा लही आहे पोइ अच त गॾिजी चांहि पी पोइ निकिरूं था ॿई ठीकु आहे चाचा साईं बाबा अॼु भला वधीक खतरो आहे छा जो ॿई चौकी ॾियण लाइ तयारु वेठा आहियो खतरो को बि न आहे मुंहिंजी अम्मा पर पंहिंजी होशियारी करणु खपे अॼु शाम जो चाचा गुलण घर आयो हुयो इहो कमीणो वरी कंहिंजी जाच ते आयो जाच ते कोन आयो हुयो चए पियो त शादी तो कयां कुझु पैसनि जी ज़रूरत आहे इहो निभागो हिन उमिरि में शादी थो करे हिनखे संग ॾींदो केरु चवे पियो त रिश्तो पको थी वियो आहे लीमे जी साली ॾाए मूमल उन सां तो शादी करे लीमे या फुरण जी वाट ठाही आहे ॿियो फुरींदुसि पटींदुसि बाक़ी छोकिरी जो संग न लीमो ॾींदुसि न वरी लीमे वारी घर वारी ॼण ॾींदसि अलाए बाबा कहिड़ी ख़बर मां इहो कॾहिं बि कोन थींदो इहा छोरी आहे न इहा चवे थी त मूंखे को नौजवान ऐं सुरीलो खपे इन ममड़े ते राज़ी कान थींदी पियो पटींदुसि पियो फुरींदुसि मेरा हमराहनि खे वठी निकिरी वेंदो पर ॻोठ में ख़्याल सां दाख़िल थी वियो छो जो अखियूं पुरियल बावल वक़्त जो बि न ज़ाहिर है नवाब उन्होंने मुझे दोस्त के कैद में रखियो आहे तो वो पंहिंजी पूरी होशियारीअ में जे वञो था ख़ाली न मोटिजो हर हाल में न सोडल खे आज़ाद कराइजो कोशिश पूरी कंदासीं बाबा साईं जॾहिं बावल वक़्त साम्हूं आया न हुननि जो सीनो चीरे न वरियाम रत नाहे वाहिणो सभु खां पहिरियां पंहिंजे हमराह जो बिलो करणो आहे ऐं उन खां पोइ सोचींदासीं त छा करणो खून ख़राब तो मां भी नथो चाहियां नवाब खान मूंखे बस पंहिंजो दोस्त वापस घुरिजे पर जेकॾहिं उन्हनि घणी गेल कई न त उन्हनि खे बख़्शे कोन कबो मेरे सभ खां पहिरीं पंहिंजे हमराह खे आज़ाद कराइण लाज़मी आहे तव्हां जेकॾहिं थोरी बि जल्दबाज़ी कई न त मामलो बिगड़ी सघे थो ख़ुदा कंदो त पंहिंजे हमराह खे ख़ैरनि सां छॾाए ईंदासीं पोइ निकिरण जी कयो करीम गोट संभाल मां अकबर वञो था मीर जी मदद बाबा साईं मां तव्हां सां गॾु हलंदुसि न करे अॻियां बहावल ऐं तख़्त ॿ ॼणा आहिनि पोइ असां हितां धाणा हमराहनि जो छो वठी हलूं हा सोडल खे त मां बहावल जे बगल मां ईअं ई अकेलो ई कढी सघां पियो पर पोइ बि जोड़ में अकबर खे वठी थो वञां बाक़ी तव्हां ॻोठ खे होश करे संभालजो छो त मां शेर अली खे होश खां कढी आयो आहियां वो कुछ न कुछ गंद जरूर कंदो समझी गाल के हल अकबर सिजावल छा चाहियो त ही वेचारा छा फुर कंदा अॼु मां सिजावल खे ॿुधाईंदुसि त इहे वेचारा कीअं था फुर कनि अॼु राति इन सिजावल जे घर में अंदर घिरी करे उनजे सीने ते बंदूक रखी उनखे ॿुधाईंदुसि त शेर अली तुझे घर जे अंदर घिरी भी सके तो तुझे सीने ते बंदूक रखी भी सके तो इहो उनखे खौफ ॾियारणो आहे वॾा हिकु चकर वरी बि सोचे वठो जेकॾहिं असां सिजावल जे घर में गिड़ियासीं न त दुश्मनी खुननि ताणी पहुची वेंदी हा वॾा जुमन सही थो चए थोरो होश मां कमु वठो मूं घणो ई सब्र खां कमु वरितो ऐं वठां पियो
मूंखे होश मो कढण वारो इहो सिजावल आहे। हाणे इन सिजावल खे ॿुधाइणो पवंदो त शेर अली कंहिंखे चवंदा आहिनि। जेकॾहिं पलांद में मूं इहो कदम न खयो त पोइ ज़िंदगीअ में कॾहिं बि अहिड़ो कदम न खणी सघंदुसि। इन सिजावल मूंसां तव्हां सां वॾी मज़ाक कई आहे। अहिड़ी मज़ाक कई अथई असां सभिनी खे पुलिस जे हथों गिरफ़्तार कराए लाकअप में बंदि कराई। उते लाकअप में अची असांजे साम्हूं बीही करे इहो महसूस कराई त असां हुन जे साम्हूं जीता मुड़ाऊं का हैसियत ई नथा रखूं, कुझु बि न। अॼु खां पोइ सिजावल मुंहिंजे नाले खां बि छिरकंदो, छो त अॼु कमु ई अहिड़ो करणो आहे। अचो मूंसां। मुंहिंजा हमरा मीर खे साण करे तव्हांजी तरफ़ निकिरी आया अथव। मां बि हुननि जी आज्ञा लाइ बीठल आहियां बाबा साईं। वक्त इहो कमु हर हाल में थियणु घुरिजे। ॿीहर तोखे इहो मौक़ो न मिलंदो। सम्झां थो बाबा साईं। जेकॾहिं मीर ऐं बहावल मरी था पवनि न त वक्त तुंहिंजे लाइ रस्तो साफ़ थियो ऐं तूं बहावल जी मिल्कियत ऐं चोरीअ जो वारिस थी वेंदे। जेम त बेफ़िक्र रहो बाबा, सुबुह जो तव्हां ॾे वॾी ख़बर ईंदी। मां सोटर कब चाण जे। हाँ बाबा। गिदड़ के ॾिसी आए? हाँ चाचा, गिदड़ कोड़कीअ में हथी को आहे। चां पीठ पोइ ॿई ॿाहिरि था हलूं। न चाचा, ॿई ॿाहिरि कोन हलंदासीं, तव्हांखे घर में रहणो पवंदो। ॿई ॿाहिरि हलूं था। मां सम्झां थी त अॼु राति तव्हां मुंहिंजो आराम बि फिटाईंदो। मां तूं सुम्ही रह, तुंहिंजे पेरे लाइ असां ॿई आहियूं, पोइ तूं छो थी खोप करी? तव्हां ॿाहिरि वेंदो त पोइ मूंखे अकेले घर में निंड किथां ईंदी? चाचा घर में आहे, घर खे अकेलो कोन छॾींदासीं। छो? थोरो सोच चाचा, दुश्मन जी इहा चाल थी सघे थी असांजो पूरो ख़्यालु सोडल तरफ़ हुजे ऐं दुश्मन असांजे घर में घिरी सोट खे अगवा करे वञनि त पोइ चाचा उन करे चवां थो त हिक खे घर में रहणो आहे ऐं हिकु ॿाहिरि वेंदो। ठीकु आहे, मां घर में थो रहां, तूं ॿाहिरि थोरी बि चुरपुर थिए न मां पोइ हलियो ईंदुसि। ईअं सही रहंदो चाचा, दुश्मननि खे विच में फासाए पूरो कंदासीं। जीअं आहे वा कुझु खाधो पीतो वती हलाए न ईअं सुम्ही पियो, हिनखे त का परवाह ई कोन्हे। पुछांसि त सही। चोर 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 भागो तुझे बाल चोर ना है मां आहियां, मां साधू। मां साधू साधे को जिन वाला पुछांसि त सही कुझु खाधो अथई पीतो अथई न? अरे निंड वधीक बहितर हूंदी आहे खाइण पीअण खां। ॼट इहो बकुल कोन्हे, माण्हू निंड कंदो न भली निंड, उहो माण्हू ख़ुशहाल हूंदो, तंदुरुस्त हूंदो। भली बुख जो खेल आहे, माण्हू ॿ ॾींहं बुख करे ॾे, ॿ ॾींहं निंड बर्दाश्त करे सघे, सम्झी छो थो आहे। पर बुख ते निंड ईंदी कीअं? पुछी थो वठां। अरे हुनखे त अचे थी न, छुटो पियो आहे न, तूं छो हरबुरु जिद कयो ठोई। ॿुध, भला दरिया खान खे छॾनि, उहो बि हिन सां गॾु बंदो। राति दरिया खान असांजे घर कोन आयो हो, ही आयो हो, या हिनखे ख़बर हूंदी न, ही उथंदो, तूं आराम सां पुछजांइसि, विच में मां ॻाल्हाए वञा, मां तव्हांजो ॾोही बछू आहे। केॾी महिल उथंदो, जंहिं महिल उथंदो ओ महिल हुन मूंखे कहिड़ी ख़बर आहे, छुटल हू आहे माया। इहा ॻाल्हि बि सही आहे, थकल हूंदो यको जेल जा पंध बि वॾा हल पोइ सुम्हूं था भला। सुम्हूं हाणे इहे करो, हिते सां सुबुह उथंदे मां विड़ी पहुचाए। साईं, राति जो एतिरो वक़्तु तव्हां उतां ते था गुज़ारियो, अॻी में त तव्हांजो रातियूं
उतां ते त कोन गुज़रंदियूं हुयूं। छा करियो ज़रीना बेगम, मसला तमामु वधी विया आहिनि, हाणे उन्हनि खे हल करणु बि लाज़मी आहे। साईं, इहे मसला त तव्हांजा कॾहिं बि ख़तम कोन थींदा, पर तव्हां पंहिंजी सिहत जो त ख़्यालु रखो। मां पंहिंजो ख़्यालु रखंदो पियो अचां, तव्हां पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो ज़रीना बेगम। साईं, तव्हांजे इंतज़ार में त मां निंड करण बि छॾे ॾिनी आहे। ख़बर अथव त टाइम केतिरो पियो थिए? केतिरा भेरा चयो तोखे त मुंहिंजो इंतज़ार न कंदी कर। साईं, जेसि ताईं तव्हां घर में न आयो ईंदा त निंड मूंखे बि न आहे ईंदी। तव्हां ई ॿुधायो त मां आख़िर छा कयां? ठीकु आहे मुंहिंजा साईं, अॻिते तव्हांखे इंतज़ार न कराइबो ऐं वक़्त ते गाड़ींदुसि। इहो त रोज़ रोज़ चवंदा आहियो, पर वक़्त ते त घर ईंदा न आहियो। हाणे तोसां वाइदो थो कयां त मां वक़्त ते गाड़ींदुसि। हाणे त बसि नी। भाॼाई अॼु अदा घर कोन ईंदो, तूं दरवाज़ो बंदि कर त आराम कयूं। चयो अथई त दर खुलियल हुजे, बंदि न कजो, मां अची वेंदुसि। अदा जे अचण जो त को वक़्तु ई न आहे, पोइ तूं सॼी राति जागंदीअ छा? जागणो पए थो हाकमज़ादी, मुड़ुस जे अचण खां अॻु में औरत निंड नाहे कंदी। उहे निभागियूं रनूं हूंदियूं आहिनि जेके मुड़ुस जे अचण खां अॻु में निंड पइजी वेंदियूं आहिनि। जेकर सॼी राति अदा घर न अचे त पोइ बि मां सॼी राति जागंदे गुज़ारींदसि। भाॼाई तूं त मुंहिंजी निंड फिटाईंदी। मूं तोखे जागण जो न आहे चयो, तूं वञी सुम्ही रह। भाॼाई तूं हलंदी रहंदीअ त छा मूंखे निंड ईंदी? ॿाहिरि जेकॾहिं तोखे निंड नथी अचे त तूं वञी अंदरि कमरे में सुम्ही पओ। भाॼाई तूं जागी थी न त मां बि कोन सुम्हंदसि। हिकिड़ो कमु कर, हथियार खणी आ त ॿई पहिरो ॾियूं। जॾहिं असांजा मर्द पहिरे ते बीठल आहिनि त पोइ असांखे पहिरे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मीरा, आख़िर असांखे हिते छो बीहारे बीठो आहीं? अकबर जे घर जो तो ॾिसो पियो, उहो घणो परे आहे? बाबा साईं, अॻी घिटी मां जीअं वकड़ कटींदासीं साम्हूं हुनजो घर हूंदो ऐं उन जे साम्हूं ई त बावल जो घर हूंदो। जी बाबा साईं, उते पहिरो बि हूंदो। न अकबर न, हिन वक़्त जो ख़्याल ओभर वारी घिटी तरफ़ हूंदो, छो तो मीर खे फासाइण था चाहिनि। पोइ मीर जे फासाइण जे चक्कर में लॻा पिया हुजनि, पोइ असां तेसि ताईं सोडल खे छॾाईंदासीं। हल वारो कर। आख़िर छा पियो सोची मीर? अञा राति जो 1:30 मस्तु थियो आहे। असांखे राति जो 2:30 बजे ॻोठ में था भले बावल ई वक़्त वारा आसरो पले वञनि, पोइ दाख़िल थींदासीं। मीरा, हुननि खे कहिड़ी ख़बर त असां ॻोठ में दाख़िल थियण वारा आहियूं? सोडल खे क़ैद में रखियो अथनि। तूं छा थो सम्झी त हू सुकून सां सुतल हूंदा? जेका तुंहिंजी मर्ज़ी, असां बि तोसां गॾु हूं। मां तो चवां त को बि नुक़सान न थिए ऐं असां सोडल खे आज़ादु कराए वठूं। मीरा, ईअं ई थींदो। खबरदार, हथ मथे कर, मथे कर। हिन जा हथ पेर ॿधी ऐं वात बि ॿधोसि ऐं हुन कुंड ॾे फिटी करे छॾियोसि। हुन खां पोइ वरी ॿिए खे था पकड़ियो। शेरड़ी, इहा दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी। अड़े ॾे, ही शेर अली कॾहिं बि इहो न सोचींदो आहे त दुश्मनी सस्ती पवंदी या महांगी पवंदी। मां न डिॼंदो दुश्मनी खां। मूंखे तो चई त दुश्मनी महांगी पवंदी, तॾहिं त चवंदो आहे सॼण कोई कोई, दुश्मन हर कोई। बतो सड़े हाणे अचो, पयो हूंदो हिते, सुबुह सां पाण ई वार थींदसि। अचो त ॿिए खे पकड़ियो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।